देखो मेरा वालिया साइया रखी चरना देखो मेरा वालिया साइया रखी चरना देखो मेरा वालिया साइया रखी चरना देखो रखी चरना देखो रखी चरना देखो चरना देखो रखी चरना देखो हरेश पुट बसंत ना नासिक मानो मोटियो मम्मी भा कलाक डेढ़ में अची वेंदा सुभाणे जी सॼी तयारी करनी आ तू उनजी काई चिंता न कर मां सुभाणे जी सॼी तयारी करे रखी आहे वरी बि मां फोन तो कयां हेलो कुंदनदास केटरर्स हाँ हाँ कुंदनदास ॻाल्हाए रहियो आहियां सुभाणे दादा जो बारो याद आहे न हाँ हाँ चङी तरह याद आहे पर कुछ प्रॉब्लम न न ओछा आहे थोड़ा घणा माण्हू वधंदा ऐं थोड़ा घणा आइटम बि वधाइणा आहिनि सुठो वाह पर ख़र्च बि वधंदो न उनजी तव्हां काई परवाह न कयो जेको बि ख़र्च ईंदो असां करण जे लाइ तयार आहियूं बाक़ी रोटी हिकदमि स्वादी ठाहिजो जो आयल महिमान खाई उम्र भर दादा जो बारो याद कंदा रहो तव्हां बेफिक्र रहो ठीकु आहे पोइ जीअं टाइम मिलेव अची गॾिजी वञिजो ठीकु आहे पोइ मिलूं था लगे तो तगड़ो मुर्गो फासियो आहे हरेश पुट जी मम्मी महाराज मोटू राम सां पे ॻाल्हाए छा न मम्मी मूं त कुंदनदास केटरर्स खे फोन कई सोचियुमि जेसिताणी भाउ अची वञनि तेसिताणी हुननि खे त हिंट ॾेई छॾिया सुभाणे जी रोटी जो फाइनल करणो आहे त पोइ पाण में गॾिजी वेही वीचार कंदासीं अरे विचार वरी छा करणो आहे ॿारे ते त हर कोई कड़ी चावल बिह पटाटा ऐं मिठी बूंदी पियो करे अरे मम्मी ये सिंध जे ज़माने जा कड़ी चांवर पटाटा मिठी बूंदी अॼुकल्ह केरु थो खाए असां त दादा जे बारे ते चाइनीज़ ऐं फास्ट फूड जा अहिड़ा त फैंसी आइटम ठाहिराया आहिनि जो आयल महिमान अची खाई ख़ुशि थी वञनि ठीकु आहे पुट उहो पोइ भाउ सां गॾु वेही करे वीचार कजांइ पर हा महाराज मोटू राम के फोन पक ही कजांइ त सुभाणे जे पूजा जी सामग्री लिखाए वञे अरे सुभाणे जी सॼी तयारी अॼु ई कबी न अरे अॼु पिनू मर पुपड़े वारी जी शादी कराइणी आहे या इम्पोर्टेंट ॻाल्हि मां विसरी गया हुयमि पुट मुंहिंजो कुर्तो त खणी अच दादा 1000 रुपए त ॾियो छो अॼु कॉलेज में पार्टी आहे पुट कॉलेज पढ़ण थो वञे कि न पार्टियूं करण दादा अॼुकल्ह कॉलेज में पढ़ाई घटि पर पार्टियूं वधीक थींदियूं आहिनि अरे मां त तंग थी वियो तुंहिंजे न फालतू ख़र्चनि खां दादा ही फालतू ख़र्च न आहिनि अरे मां त चवां थो छॾे अंग्रेजी किताब मूं वांगुरु ई संस्कृत जा किताब पढ़ ऐं महाराज थी वञ ऐं तव्हां वांगुरु शादियूं करायां हा त पोइ मां नथो करायां ॾिस त पुट कंहिंजो फोन आहे हेलो मां बुधरमल जो नंढो पुट हरीश ॻाल्हाए रहियो आहियां महाराज स्वामी आहिनि हा हिकु मिनट दादा तव्हांजी फोन अथव केरा केरा हरीश बुधरमल जो पुट बुधरमल ॻाल्हाए पे हेलो हेलो महाराज स्वामी हरिओम हरिओम बेटा हरिओम सुभाणे दादा जो बारो याद अथव न हाँ हाँ चंगी तरह याद आहे तू चिंता न कर हाणे मूंखे मंदिर में पहुचणो जल्दी चो कहिड़ो कमु अथई महाराज स्वामी उहे सुभाणे जी सामग्री हाँ हाँ उन जी चिंता न कर तूं मां कलाक खां पोइ घर अची सभु लिखाए थो वञे हाणे मूंखे वञणो मंदिर में पिनू मल पकोड़े वारी जी शादी कराइण कमाल था कयो महाराज स्वामी हू त 60 साल जो बुजुर्ग आहे अरे 60 जो हुजे खणी सोरे जो असांखे त पंहिंजी ॾखणा सां मतिलबु आहे चङो पोइ मां मिले थो हल अरे वाह वया तो बजणा ॿियो काथे आहे हरीश ॿिए खे सुर्ग में छॾे आयुसि
सभु चङी तरह करायोसि। हरीश सुभाणे जी सॼी तयारी करे रखी अथई न? मां महाराज मोटूराम ऐं कुंदन दास सां सभु पको करे रखियो आहे। अची वेंदा थोड़ी देर में। अची वेंदा ऐं 5,000 कमाए वेंदा। पर भाउ नासिक में तव्हांखे काई तकलीफ़ त कोन थी? काई ख़ासि तकलीफ़ त कोन थी, पर उतां जे पिंडनि सां त साइट हुई। छो अरे असू चिचर जी चिमड़ी था पवनि। कीअं? ग़लती त मां कई जो हुननि खे ॿुधायो त दादा जो मौत एक्सीडेंट में थियो आहे। पर एक्सीडेंट त केरनि माण्हुनि जो थींदो आहे। हाणे इहा ॻाल्हि हुन पिंडनि सां केरु ॻाल्हाए? पिंडा चवण लॻा जेकॾहिं कंहिंजी मौत एक्सीडेंट में थींदी आहे त उहो माण्हू निर्गत थी मरंदो आहे ऐं हुनजी आत्मा जी शांतीअ लाइ तव्हांखे गोदावरी नदी जे किनारे ते पूजा पाठ हवन कराइण ॾाढो ज़रूरी आहे। ऐं इहो बि चयूं जेकॾहिं तव्हां पूजा पाठ सुठे नमूने न कराईंदव त भटकंदड़ आत्मा सॼे घर में भटकंदी। उहा तव्हांखे आराम सां निंड करण बि कोन ॾींदी। पोइ छा मिली पूजा पाठ हवन कराइण ई पियो। सुठो के बेटे, ॾाढो सुठो के। भाई डटा सटा ॾेई पूरा 5,000 पूरे वरिता मूंखां। हलो केड़ी वॾी ॻाल्हि आहे, दादा जे सदके जे 5,000 ख़र्च कयो त। उते बेटे स्नान पाणी करे वठ। रूपा बाबू बसंत रामा, जय माता दी। जय माता दी, जय माता दी। अचो अचो अचो। कीअं साईं, सुभाणे सॼी तयारी थी वई? तैयारी त थी वेंदी, पर तू ये ॿुधायो ई कोन कि घणा माण्हू फाइनल थिया आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा आइटम ठाहिणा आहिनि। ऐं मंडप जो? मंडप जो कमु त लॻभॻि पूरो थी वियो आहे। मनूमल मंडप वारो मंडप जा 50,000 खां पाई बि घटि न पियो वठे। 50,000? छाकाणि त मूं में रोज़ कमु फासंदो अथसि, इन करे 45 ते पको कयो थी मांसि। 45,000 मंडप जा? अरे साईं, मुझे पुछण खां सवाइ तव्हां इहो कमु मंडप वारे खे ॾिनो कीअं? मां अहिड़ो कचो कमु न कंदो आहियां। पुछ पंहिंजे भाउ खां, उन पुछणा पोइ कमु कयो आहे। अरे उहो त पुछणो ई पवंदो। हरीश, ओ हरीश, जी भाउ, तव्हां मूंखे सॾु कयो? तूं हिननि खे चयो त मंडप ते भले एतिरो ख़र्च थी वञे? हा मूं ई हिननि खे मंडप लाइ चयो हुयो। अरे 100-150 माण्हुनि जे लाइ अधु लख वारो आलीशान मंडप ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी हुई तोखे? त छा दादा जे बारे ते सिर्फ़ 100-150 माण्हू ईंदा? 50,000 माण्हू ईंदा? 1000 त न, पर घटि में घटि 700 माण्हू त ज़रूर ईंदा। 700? सॼी कॉलोनी खे कोठ करे आया आहियां? सॼे कॉलोनी खे त कोठ न करे आयो आहियां, पर सॼे सोसाइटी वारनि खे ज़रूर चई आयो आहियां। आखिर दादा असांजी सोसाइटी जा प्रेसिडेंट हुया। वरी कॉलोनी में दुकान हुजण जे करे केतिरा वीचारा दुकानदार पंहिंजा दुकान बंदि करे दादा जे सर सां हलिया हुया। अटकल 200 दुकानदार त ज़रूर ईंदा। वरी तव्हांखे छा विसरी वियो आहे? पगड़ियुनि ते त तिर छटकण जी बि जॻह कोन हुई। केतिरा वीचारा ॿाहिरि रोड ते बीठा हुया। इहो सभु ॾिसी करे मंदिर जा ट्रस्टी पाण वीचार करण लॻा त कहिड़े बि नमूने मंदिर खे थोरो वॾो करणु खपे। कोई बि 200-400 माण्हू? 200 खण त मुंहिंजा कॉलेज जा दोस्त बि ईंदा। अरे हाणे त तूं कॉलेज पढ़े ई कोन थो त पोइ हुनखे छो सॾु कंदे? पर भाउ, उन्हनि सां त नंढिपण खां दोस्ती आहे न। ख़ासि कुंदन दास केटरर्स खे चई करे उन्हनि जे लाइ चाइनीज़ ऐं फास्ट फूड जा फैंसी आइटम ठाराया आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो घणनि माण्हुनि जी रसोई कयां? घटि में घटि 700 त पका अथई, पर 700 मां त 800 त खाई वेंदा न। 700 अचनि या 1000, कोई बि बुखियो न मोटंदो। मूं ते माता जी महर आहे। पर हिकु ॻाल्हि जो ध्यानु रखिजो, 7 समन खां जेतिरियूं प्लेटियूं वधंदियूं उन्हनि जो एक्स्ट्रा चार्ज लॻंदो। छा तव्हांजो प्लेटुनि जो हिसाबु आहे? हा। ॿुधाए कहिड़ा कहिड़ा आइटम ठाहिणा आहिनि त इहे पंहिंजे प्लेट जो अघु ॿुधाइनि। मां कल्ह ई भाभीअ सां वेही करे सुभाणे जी रोटी जो सॼो मेनू ठाहे रखियो आहे। बीहो हिकु मिंट, त मां भाभीअ खे सॾु करे ॾेखारियांव थो छा त मेनू आहे। भाभी, ओ भाभी, सुभाणे जी रोटी जो मेनू त खणी अचो। अरे तूं ठाहियो आहे
त तोखे ज़बानी यादि हूंदो न ऐं लिस्ट करण जी ज़रूरत कहिड़ी आहे ॿुधाइसि न ईअं जेको आहे हिन आइटम में ॿुधाए छॾि हा हेॾा हे वठोसि कमाल कर दी यार ये तो पूरा अरना आइटम है इतना आइटम है तो माण्हू पे शादी ते बि कोन कंदे हाणे तूं ॿारहें ते एतिरा आइटम थो करे अरे हाणे जल्दी कयो बरसात थी पिया मूंखे ॿिए जॻह बि वञिणो आहे भाऊ ये आइटम ॾिसी ॿुधायो सही घणो घटि थींदो न रोटीअ ते शाही बिरयानी शाही पनीर पनीर टिक्का मंचूरियन दही बूंदी दही वड़ा साईं ये तो पूरा अरना आइटम है खाधे में इन खां अलावा स्पेशल आइटम भी फ्रूट सलाद रसमलाई गुलाब जामुन वगैरह 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 भाऊ ॿुधायो सही घणो घटि थींदो रोटीअ ते हूअं त मां हेतिरनि आइटमनि जो हिकु प्लेट जो ॿियनि खां 100 रुपया वठंदो आहियां पर छाकाणि त दादा मुंहिंजा ख़ासि दोस्त हुया ऐं हिन कॉलोनी जा वॾा माण्हू बि तव्हां खणी 105 रुपया ॾिजो भाऊ पोइ अटकल 700 माण्हुनि जे पुठियां घणो घटि थींदो रोटीअ ते सवलो हिसाब आहे 73,500 अरे शे ॾाढी शाहूकारी थो ॾेखारी रोटीअ ते ऐं मंडप ते 1.25 लख सोचे हल अरे 1.25 लख ख़र्च करे या 2.5 लख हिनमें तव्हांखे छा करणो आहे अरे भाभी भाउ खे बि त वीचार करणो पवंदो न छाकाणि अधु ख़र्च त भाउ खे बि करणो आहे ही छो ख़र्च कंदा दादा रहंदा आया तोसां गॾु सॼो ख़र्च तोखे करणो आहे मां हाणे वञी करे मम्मी सां गॾु फ़ैसिलो थी कयां हा हा रूपा बराबरि थी चवे दादा रहंदा आहियो तोसां गॾु दादा जी मिल्कियत खाइण लाइ तूं ऐं बाक़ी ख़र्च ॾियण लाइ मां वधल आहियां वाह वाह और दादा जेके तोखे 10 लख ॾिना वो विसरी विया अथई अरे वो हिसो हुयो मुंहिंजो अॼु जे आलीशान फ्लैट में तूं रहियो पियो आहे न वो बि हिन 10 लख जे करे आहे और जेको दुकान तोखे कॉलोनी में आहे न वो भी दादा जे करे आहे न तो तोखे ॿी चई 1000 रुपए जी नौकरी भी केर न ॾे पयो हुजे आ झोपड़पट्टी जेके कुंड में अरे इहा विरण जी आदत अञा तव्हांजी कोन वई आहे हेॾा सारा थिया आहियो कुझु त शर्म सिखो तव्हांजे हिन आदतुनि जे करे पिणे दुखी थींदो हुयो पर मम्मी भाउ अधु ख़र्च अरे ॿार आयो कि ॿिए कमे जा दुश्मन आयो जॾहिं ॾिस तॾहिं इहा मिल्कियत अरे मिल्कियत न थी ॼण मुंहिंजे लाइ मुसीबत थी पई अरे मां थी पुछां माण्हू मिल्कियत छो विरिंदा आहिनि दुख सुख में कंहिंजे अॻियां हथ न झलणो पवे मम्मी अधु मुने लख जी त ॻाल्हि आहे कहिड़ा मां भाउ खां करोड़े रुपया थो घुरां पियो अरे पर मां छोड़िया हाणे मूंखे ताक़त कोन्हे तव्हां ॿिन्ही खे सम्झाइण जी कुझु त महिमाननि जो ख़्यालु कयो जॾहिं ॾिस तॾहिं इहो पैसो अरे पीउ जे मौत ते इहो हाल आहे मुंहिंजे मौत ते हिक ॿिए जो खून करे छॾींदा 5,000 ख़र्च करे आया आहियां अरे चए त वो भी तोखे हाणे भरे ॾियूं अरे उहे कोन थो घुरां मां तोखां पर तुंहिंजे रोटीअ ते ऐं उठू खर्च ते मां टको बि ख़र्च कोन कंदुसि बाक़ी महाराज मोटू राम जेको धार्मिक क्रियाक्रम ते ख़र्च करण लाइ चवंदो उहो मां करण लाइ तयार आहियां एतिरो करे छा तूं असां ते महिरबानी कंदे छा अरे कोई कहते मेहरबानी न तो करे कोई मेहरबानी न तो करे जेको करणो अथव वञी कयो पर खिल ख़ुशीअ सां कयो न त मां पाण ई कंदसि मूंखे तव्हां ॿिन्ही जो एहसान न खपे एहसान मूंखे हाणे मूंखे ॿुधायो घणनि माण्हुनि जी रसोई फाइनल कया 700 माण्हुनि जे पक ते 700 जो तूं हाणे ई फाइनल करे पर पैसनि ॾियण लाइ त तव्हां बदिला न हा मां बदल आया त कर एडवांस 25,000 रुपया हलो हाणे तो तव्हांखे एटीएम मां कैश कढाए ॾियां हा हल हलो हाणे मथे ते हथ रखी छो वेठा आहियो पर मां तव्हांखे चई थी छॾां हरेश खे हिकु पैसो बि न ॾिजो अरे मां बेवकूफ़ थोरी आहियां जो हुनखे उठू ख़र्चनि लाइ पैसा ॾींदोमांसि त वञी उॾाए सुभाणे दादा जो ॿारो थी वञे त असां पंहिंजे घर जी सुखी थियूं परेशान थी विया आहियूं हिते त मां
हरिओम पुटा हरिओम हरिओम अचो जो मारा स्वामी अचो। हरिओम सभिनी जो भलो हरिओम। वे पुट कीअं आहे नासिक मां? हाँ मारा स्वामी। काई तकलीफ़ त न आहे न? न काई ख़ासि तकलीफ़ तो कोन थी हुते। सुठो सुठो सुठो। ॿियो ॿुधाए? अरे मारा स्वामी हा। सुभाणे सामग्री कहिड़ी कहिड़ी खपे त तव्हां मूंखे लिखाए वठो। अच्छा तो शायदि सामान घुराए रखो न, भई तकलीफ़ थी वेंदी असांखे। अरे लिस्ट लिखण जी ज़रूरत कान्हे, मूं वटि अॻु में ई लिस्ट तयारु पई आहे। हा वटि लिस्ट। पर मारा स्वामी हा हिन में त तव्हांजी फी लिखियल कोन्हे। फी? फी जो मतिलबु? अरे फी जो मतिलबु ॾखणा। ॾखणा? ॾखणा त मां ॿुधायां थो, पर मां ॿुधो तव्हांजे पिताजी जी पूना रेलवे स्टेशन ते एक्सीडेंट थी पियो। सच ॿुधाए, एक्सीडेंट थियो की न उन्हनि आत्महत्या न कई? न न न मारा स्वामी हुन आत्महत्या कोन कई आहे। अलाए कीअं पूना स्टेशन तां ट्रेन मां किरी पिया। असां त दादा खे सुञाणे बि न पिया सघूं। दादा जी लाश एतिरी त चिचरजी वई हुई, एतिरी त चिचरजी वई जो सुञाण में बि कोन पई अचे। इहो त हुनजे कपिड़नि मां ऐं हुनजे बैग मां असांखे दादा जी सुञाण में पई। न त असां दादा खे सुञाणे बि न सघूं आहे, असां सुञाणे बि न सघूं आहे। रो न पुट रो न। अरे हिन संसार में त सभिनीनि खे हलणो आहे, कंहिंखे अॼु त कंहिंखे सुभाणे। पर जेको ईअं ओचितो गुज़ारे वेंदो आहे हुनजी आत्मा भटकंदी रहंदी आहे। हुन भटकंदड़ आत्मा खे शांत करण लाइ कुझु शास्त्र में उपाय बि त लिखियल हूंदो न? हा लिखियल आहे। हुन आत्मा खे शांत करण लाइ तमामु सुठे नमूने पूजा पाठ ऐं हवन कराइणो पवंदे। पूजा पाठ ऐं हवन? अरे उहो त मां नासिक में हुतां जे पिंडनि खां कराया आहियां ऐं पूरा 5000 बि ख़र्च करे आहियां। पोइ वापसि हिते करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? आहे पुट आहे। अरे जिते प्राणी रहंदो आहे उन घर में ई आत्मा जी शांति करणु ज़रूरी आहे। त छा असांजे दादाजी बि आत्मा भटकंदी हूंदी? हा वेद ऐं शास्त्रनि में इहो ई लिखियलु आहे। जेको ओचितो मरी वेंदो आहे उन जी आत्मा भटकंदी आहे। त पोइ हुननि ते ख़र्च घणो थींदो? बसि 25-30 रुपया। 25-30 अरे महाराज माण्हू थी करे लुटियो था? हरिओम हरिओम पुट हरिओम हरिओम। अरे लूटण जो कमु त सरकार जो ऐं दुकानदारनि जो आहे। असांजो त कमु आहे सभिनी जो भलो करणु। हरिओम हरिओम। अरे महाराज भलो वरी कहिड़ो था करियो? तुंहिंजे पिताजीनि जी आत्मा ख़बर न आहे किथे भटकंदी हूंदी। थी सघे थो इन घर में भटकंदी हुजे। अरे उहा भटकंदड़ आत्मा घर में गड़बड़ पैदा करे सघंदी आहे। उन आत्मा खे शांत कराइणु छा भले जो कमु न आहे? अरे उन भले जे कम लाइ 25-30 ख़र्च करणु तव्हां लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? त इहे पैसा तव्हांखे सभु रोकड़ा ॾियणा पवंदा? सभु त न, खाली 11,111 रुपया। इहा थी मुंहिंजी दखिणा। हरिओम। ठीकु आहे, मजबूरी में इहो बि करिणो पवंदो। मजबूरीअ में न पुट, खिल ख़ुशीअ सां कमु कर त भॻवानु तुंहिंजे धंधे रोज़गार में बरकत ॾींदो। ठीकु आहे? ॿारहें ते 12 ब्राह्मण ईंदा ऐं सभिनी खे 101 रुपया ऐं बखमल जो दुशालो ॾियणो पवंदे। अञा तव्हांखे मूंखे हिकिड़ी नवनि हीरनि जी मुंडी ॾियणी पवंदी। उहा हीरनि जी मुंडी हूंदी घणे? बसि 9-10 9-10 हा। मुंडी जा बि? समझे? बसंत पुट महाराज अरे महाराज स्वामी तव्हां हरिओम हरिओम। हरिओम पुट हरिओम हरिओम। पुट महाराज स्वामीअ खां सुभाणे जे पूजा जी सॼी सामग्री लिखाए वठे। मम्मी इन महाराज जी फरमाइश ॿुधी असुल मूंखे त चकर थो अचे पियो। ॾिस पुट दुनिया जे रीतियुनि रिवाजनि सां गॾु त हलणो ई पवंदे। हा बाक़ी जेकॾहिं तोखां न पुॼे त तूं चओ, मां पाण ई बंदोबस्तु कंदसि। तव्हां हर घड़ी उहा ॻाल्हि न कयो। तव्हांखे जॾहिं मां चयो त महाराज जो जेको ख़र्चु थींदो मां कंदुसि सो कंदुसि। महाराज स्वामीअ खे मर्द थी करे मुंहुं ॾींदुसि। तव्हां काई चिंता न कयो, सभु कमु थी वेंदो। वसंत तुंहिंजे डैडीअ जे स्वर्गास थियण जो ॿुधी असुल पेरनि हेठां धरती खिसकी वई। मुंहिंजे सौट ॿुधायो त तुंहिंजे डैडीअ जो एक्सीडेंट थी पियो। बसि थियणीअ खे केरु थो टारे सघे।
तोखे तो ख़बर अथई त दादा खे सिंधी कविताऊं लिखण ॾाढो शौक़ु हूंदो हुयो। हा, मां बि सिंधी अख़बारनि में ॾाढो दिलि सां पढ़ंदो हुयुसि। ॾाढियूं सुठियूं कविताऊं लिखंदा हुआ। सो सिंधियुनि जे तरफ़ां तिरुपति में कवि सम्मेलन जो आयोजन कयो वियो। दादा जी बि दिलि थी त मां बि कवि सम्मेलन में भाग वठां ऐं 2-4 शहर में बि घुमंदो अचां। असांखे त चयो त मां 10-12 ॾींहं लाइ वञां थो, पर असांखे कहिड़ी ख़बर त उहे असां खां हमेशह लाइ मोकिले हलिया वेंदा। बस पर दादा जो एक्सीडेंट थियो कहिड़ी स्टेशन ते ऐं तव्हांखे कीअं ख़बर पई? पूना स्टेशन तां पुलिस असांखे फोन कई। दादा जी आदत हूंदी हुई त जिते बि ॿाहिरि घुमण वेंदा हुया त बैग ते हिकु कागज़ जो टुकड़ो हुन ते चिटकाए छॾींदा हुआ ऐं हुन कागज़ ते पंहिंजो नालो ऐं फोन नंबर बि लिखी छॾींदा हुआ। बस उहो ई फोन नंबर ॾिसी करे पुलिस असांखे फोन कई। दादा जी लाश एतिरी त चिचड़जी वई हुई, एतिरी त चिचड़जी वई हुई सुञाण में बि कोन पई अचे। इहो त हुननि जे कब्रनि मां ऐं ॿिए को दादा जी सुञाणप पई, न त असां त दादा खे सुञाणे बि कोन सघूं था। हरेश, ओ पुट हरेश। बसंत, बसंत कोई आयो थी, तरस मां ॾिसां। हरेश, ओ पुट हरेश। ये अखियों फाड़े छातो ॾिसे, मां को जिन भूत आहियां छा? सेठ बुधरमल आहियां, सेठ बुधरमल, हिन घर जो मालिक। छा तव्हां जीअं आहियो? न त छा तोखे मां मुर्दो तो लॻा? पर साईं, तव्हां दादा ॿुधरमल ई आहियो न? हा हा, मां ई आहियां, मां ई सेठ बुधरमल आहियां। पर तव्हांजे घर जे भातियुनि त चयो सुभाणे तव्हांजो ॿारो आहे। बसंत, ॾिस त केरु आहे? केरु आहे? तव्हां सभु पागल त न थी विया आहियो जो मुंहिंजे जीअरे मुंहिंजो ॿाड़ो था कयो? दादा, तव्हां जी रहिया आहियो? किथे तव्हांजी आत्मा भटकी रही आहे? मरन मुंहिंजा दुश्मन, मां छो मरां? जसोदा, ओ मुंहिंजी जसी। तुझे करे दादा जी आत्मा भटकी रही है। मूंखे त लगे तो पैसा बचाइण लाइ नासिक में तू बराबर क्रियाक्रम कोन करायो आहे। अरे मां त क्रियाक्रम सुठे नमूने करायो आहे ऐं पूरा 5000 बि ख़र्च कया हुननि ते। वो दादा जी आत्मा कीअं थी भटके? मूंखे कहिड़ो पतो? बाबा 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 मां 11 ॾींहंनि खां तव्हांजे मौत जी ख़बर ॿुधी हिते ई आहियां। तव्हां सभु मूंखे मुर्दो छो था सम्झो? छा मुंहिंजे जीअरे मुंहिंजी मिल्कियत हजम था करणु चाहियो? मां मम्मी खे थी सम्झाइजां। मम्मी, ओ मम्मी। कमाल आहे, जेको ॾिस मूंखे मुर्दो थो सम्झे।
लगे तो सब मुंहिंजी मिल्कियत जे पुठियां पिया आहिनि। दादा असां छा तव्हांजी मिल्कियत हजम कंदासीं? तव्हांजे ॿार ते मूंखे 20-25 हज़ार ख़र्च करणा पवंदा। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे दादा, तव्हां जीअर आहियो। घटि में घटि मुंहिंजा 20-25 हज़ार त बची पिया। पर हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। कहिड़ी? मसाननि में मां तव्हांजी चिखिया खे बाहि ॾिनी, पोइ तव्हां त असुल मुंहिंजो दिमाग़ ई ख़राब करे छॾियो अथव। लॻे थो तव्हां मुंहिंजे जीअरे ई मुंहिंजी पगड़ियूं बि करे छॾियूं आहिनि। दादा ये बैग त छा तूं इहा बैग सुञाणी? हाँ ये त मुंहिंजे पिताजी आहे। ये तव्हां कीअं आई? छा तूं मंगलदास जो पुटु आहीं? हाँ पर ये बैग हुननि तव्हांखे छो ॾिनी? हुन मूंखे इहा बैग कोन ॾिनी आहे। त पोइ ये तव्हां वटि कीअं आई? अॼु खां 11 ॾींहं अॻु में कल्याण स्टेशन तां पूना लाइ गाॾी पियो पकड़े ऐं ॿुधाईंदड़ धंधे जे कम सां पूना तो वञा। हाँ पूना में हिकु ग्राहक वटि असांजी लख खनि ओधर बाक़ी हुई, सो उहो ई वठण विया हुया, पर अॼु ताईं मोटिया कोन्हनि। तव्हांखे का ॻाल्हि कयूं छा? वधीक तुंहिंजे पीउ सां ॻाल्हि ॿोल कोन थी। मां त पूना स्टेशन अचण खां अॻु में ई कच्छो गंजी पाए आराम सां सुम्ही पियुसि ऐं सुबुह जो उथां त असुल चक्कर ई अची वियो। छो छा थियो? असां ॿिन्हिनि जी बैगियूं लॻभॻि साॻियूं। पिणे भुल में मुंहिंजी बैग खणी हली वियो। हाणे मां त अची मुंहिंजुसि, कयां त छा कयां? कच्छो गंजी पाए त कवि सम्मेलन ते न वञी सघिबो। जीअं तीअं करे बैग जो तालो तोड़ियो, तुंहिंजे पिता साहब जा कपिड़ा पाए कवि सम्मेलन मां थी आयुसि। सुञाण हे ई न तुंहिंजे पीउ जा कपिड़ा? हाँ हे कुर्तो त मुंहिंजे डैडीअ जो ई आहे, पर मूंखे सम्झ में नथो अचे त डैडी तव्हांजी बैग खणी किॾे हली आहे? किथे पैसा ॾिसी कंहिं बदमाश जी नियत त ख़राब कोन थी वई? न, हुननि खे ॻोल्हण लाइ मां पूना में हुन ग्राहक वटि बि पहुतुसि, पर हुन त चयो तुंहिंजो दादा हिते आयो ई कोन्हे। सभिनी मिटनि माइटनि वटि ॻोल्हियो, पर हुननि जो को बि पतो न पियो। रख भॻवान ते, अची वेंदो। चिंता न कर दोस्त। लॻे थो पिणे पुणे स्टेशन ते गाॾी तां लहंदे या लाइन क्रॉस कंदे गाॾी जे हेठां अची वियो हूंदो। जंहिंजो असां अग्नि संस्कार करे आयासीं, किथे हो तुंहिंजा पिता? झूलेलाल मंडली वारनि खे बि
माता जी चौकी कराइण न विसर जाए। अरे माता के मां की विसारी दस माता दी जो साल मता एडी मेहरा जय माता की। जस्सी मुझे प्यारी जस्सी, जस्सी जैसी कोई नहीं। चंगो बसंत मां हलां थो। दर्स क्रियाकरण तो असां करे छॾियो, पगड़ी बि करे छॾियो ऐं ॿारनि जो बि बंदोबस्तु करे रखियो। तूं पंहिंजे मिटनि माइटनि खे हिते ई न मां घर वञी सभु कुझु करे वठां। दादा दादा हाँ ऐं सुभाणे जो सॼो प्रोग्राम कैंसिल करणो पवंदो। हरीश तूं कुंदनदास खे फोन कर, मां महाराज मोटरूम सां ॻाल्हायां थो। हेलो कुंदनदास। हाँ हाँ मां बुद्धन मन जो नंढो पुट हरीश थो ॻाल्हायां। हा चओ अने आइटम वधाइण दे छा? न न तव्हां जल्द घर अचो, सुभाणे जो प्रोग्राम कैंसिल करणो आहे। अरे पर ईअं थींदो आहे छा? अरे ॿुध त एॾो वॾो मुर्गो हथ मोकी हली वेंदो, हाणे थो वञी ॾिसांसि। हेलो। हाँ हेलो महाराज स्वामी। हाँ हरिओम हरिओम हरिओम। हाँ मां बसंत पियो ॻाल्हायां। हाँ बेटा मुंडी अची वई? अरे मुंडी वग़ैरह छॾियो, सुभाणे जो सॼो प्रोग्राम कैंसिल कयो आहे। छा चरियो है छा? माण्हू शादी कैंसिल कराईंदा आहिनि, ॿार कोई कैंसिल कराईंदो आहे छा? बस तव्हां जल्दी हली अचो बस। अरे ॿुध, हेलो हेलो कहिड़ी पीढ़ी आहे? हरीशा अरे गाॾी आई ॿाहिरि निकिर। हरीशा ओ हरीशा, अरे हरीश ईअं थींदो आहे छा? मुंहिंजो लखनि जो नुक़सान थी वियो। अरे 2-3 हज़ारनि जो नुक़सान थियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? तूं केरु आहीं? विच में न ॻाल्हाए। मुंहिंजो भाड़ो तो करी ऐं मूंखे नथो सुञाणी। ॿुधर पर भूत। अरे भूत भूत न, मुंहिंजा पिता सचमुच जी रहा है। पर भूत अरे वो सचमुच आहिनि। अरे पर मुंहिंजो त नुक़सान थी वियो न। हरिओम ॿारो बि कोई कैंसिल कंदो आहे छा? अरे तुंहिंजे पिताजी जी आत्मा भटकंदी हूंदी, मां हाणे तो शांत करायां। हरिओम 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 महाराज स्वामी। हरिओम हरिओम हरिओम। इने से तुझे पिताजी जी आत्मा हरिओम हरिओम महाराज स्वामी। हरिओम भी शांत कर दे। हरिओम 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 महाराज स्वामी ये मुंहिंजा पिताजन आहिनि। न न ये आत्मा है। हरिओम 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 हरिओम। ये मुंहिंजा पिताजन आहिनि, हाँ? जीअर आहिनि। अरे उद्धरमल तव्हां जीअरा आहियो? हाँ हाँ हरिओम हरिओम हरिओम। पर मुंहिंजी मुंडी? महाराज स्वामी तव्हां काई चिंता न कयो, मां तव्हांखे मुंडी ॾींदसि। अरे मुंहिंजो सुहाग मोटी आयो आहे, एॾियूं 100 मुंडियूं कुर्बान। पर मुंहिंजो छा थींदो? तूं भी चिंता न कर, मुंहिंजे पुटनि तोखे जेको चयो आहे तूं कर। मां कंहिंखे निराश न कंदुसि, मां पंहिंजे जीअरी पंहिंजो भाड़ो कंदुसि। पर पुट हिकु ॻाल्हि हमेशा यादि रखिजो, पेर ओतिरा फैलायो जेतिरी चादर हुजे। हरू भरू कूड़े शान मान लाइ घर ॿारे यारी न करणु खपे।